नाज़रीन के अस्सलाम वालेकुम। नाज़रीन, अवां जी महिरबानी, अवां असांजे पहिरें व्लॉग खे पसंदि कयो आहे। अवां मां इहा उमेद रखूं था त अहिड़े क़िस्म जी महिरबानी मुस्तक़बिल में कंदा रहंदो। सूरत हाल इहा बीठी आहे त गुज़िरियल राति PDM पार्ट 2 हुकूमत तक़रीबन ठही चुकी आहे। मुल्क जी बदकिस्मती चऊं या ख़ुशकिस्मती चऊं, राति जेके बि नौजवान सियासतदान हुया, ज़रदारी साहब, चौधरी शुजा साहब, शहबाज शरीफ साहब, ख़ालिद मक़बूल सिद्दीकी साहब, ये सभु नौजवान सियासतदान हुया। उन्हनि गॾिजी फ़ैसिलो कयो त मरकज़ में PDM 2 हुकूमत ठाहींदासीं। छा चइजे, हिननि माण्हुनि जो मुल्क जे अवाम सां केतिरो प्यार आहे, या सिर्फ़ु पंहिंजो पाण सां प्यार आहे। वक़ुल ज़रदारी साहब त सियासत में हिक ॿिए जी मुखालफ़त कबी आहे, साईं ठीकु आहे, कबी आहे, पर ज़ातियात ते हमला कोन कबा आहिनि। ऐं जॾहिं उन वक़्त में बि सभिनी सान्या वंसाफ़िन चयो पिए त सुभाणे तव्हांखे गॾु विहणो आहे, हिक ॿिए जे लाइ अहिड़ा लक़ब न चूंडियो जो सुभाणे तव्हांखे वरी शर्मसारी थिए। पर शायदि सियासत जे लाइ चवंदा आहिनि जो उन जी दिलि लोह जी हूंदी आहे, पर अखियुनि में बि उन वटि ओतिरो ई लफ़्ज़ कहिड़ो इस्तेमालु करियो। कल्ह तव्हां घरु था ॾियो, हिकिड़े ॾींहं खां पोइ तव्हां ठही था वञो। शाम जो 5 बजे PPP जो चेयरमैन चवे थो त असां हुकूमत ठाहिण में मदद कंदासीं नून लीग जी, ऐं हुकूमत में शामिल न हूंदासीं। राति जो 9:30 बजे 4P जो सदर साहब फरमाए थो त असां त हुकूमत में शामिल हूंदासीं। सो हाणे इहे हुकूमती ऐवान, हुकूमती फ़ाइदा, इहे सभु अव्हांखे निभा हुजनि, अव्हांखे मुबारक हुजे। पाकिस्तान जे अवाम ते कुझु रहम कजो। PDM 2 PDM 1 जो तसलसल हूंदी त पोइ माण्हुनि वटि बाक़ी छा बचंदो। जेके माण्हू कर्ज़ वठी बिजली जा बिल, गैस जा बिल अदा कनि था पिया, उहे हाणे छा कंदा, उहो उन्हनि खे रस्तो ॿुधाइजो। हींअर तव्हां चओ था पिया त पाकिस्तान इंतिहाई नाज़ुक मोड़ ते आहे, इन जे करे असांखे सख़्तु फ़ैसिला करणा पवंदा। सख़्तु फ़ैसिला पंहिंजे लाइ करियो न, अवाम जे लाइ छो था करियो पिया। 22 अप्रैल पेट्रोल 150 रुपया, डॉलर 180 रुपया, बिजली जो बिल, गैस जो बिल कंहिं हद ताईं माण्हुनि जे कंट्रोल में। ऐं हिन वक़्तु 16 महीना तव्हांजी हुकूमत, 8 महीना निगरान हुकूमत, 22 महीना गुज़री विया, 24 महीना गुज़री विया। हींअर पेट्रोल 280 रुपया, डॉलर 280 रुपया, बिजली जो बिल 2022 जे मुक़ाबले में ॿीणो, गैस जो बिल 2022 जे मुक़ाबले में चौणो। पोइ वञा तव्हां चओ था त सख़्तु फ़ैसिला वठणा पवंदा, इन करे त IMF खां $6 अरब जो कर्ज़ु वठणो आहे। पोइ हिननि माण्हुनि खे महिरबानी करे मोकिलियो, पाकिस्तान जे माण्हुनि खे, त उहो IMF जे कंहिं फार्म हाउस ते वञी को मज़दूरी करे पेट त पालनि। तव्हां अची वियो था 25 करोड़ अवाम जो दर्द खणी, हिक ॿिए खे तव्हां घटि वधि ॻाल्हायो था 25 करोड़ अवाम जो दर्द खणी, वरी जेॾीमहिल तव्हां गॾिजो था हुकूमत ठाहिण जे लाइ 25 करोड़ अवाम जो दर्द खणी, अवां जा असासा रोज़ बरोज़ वधनि था पिया, हुकूमत में हुजो या अपोज़िशन में, ऐं अवाम वेचारो ॿिनि टाइमनि जी मानी जे लाइ परेशान थो थिए पियो। PDM जी हुकूमत PDM 1 जो तसलसल हूंदी। थींदो त ईअं आहे त जेकॾहिं का फिल्म सुपरहिट थींदी आहे त उन जे सीक्वेंस में पार्ट 2 ईंदो आहे। अवां पाण चओ था त PDM जी हुकूमत नाकाम हुकूमत हुई, त पोइ उन तव्हां तसलसल छो खणी आया आहियो, या ॿुधायो छो था तव्हां कहिड़नि मजबूरनि तहत इन हुकूमत में शामिल थिया आहियो। कल्ह ताईं तव्हां हिक ॿिए जी मतिलबु छा चओ, धोती
लाथी पे लफ़्ज़ ॾुखिया आहिनि ऐं अॼु वरी तव्हां गॾिजी वेठा आहियो सिर्फ़ु इन करे तव्हांजो फ़ाइदो पवे। यकीन कयो तव्हांजी हालति जहिड़ी 2024 जी इलेक्शन में थी आहे न, जेकॾहिं तव्हां इहा ई अहिड़ी हुकूमत हलाई त तव्हांजे साम्हूं PTI खे कुझु करण जी ज़रूरत कोन्हे का। पंहिंजे कारकर्दगी सां तव्हां सफ़ा ज़ीरो ते पहुची वेंदो। आवाम जेका तव्हां सां हालत कंदो, हींअर बि ईअं थियो न, ख़ासि तौर ते सिंध में तव्हां ॾिसो त तव्हां खे माण्हुनि वोट कयो आहे, GM थियो आहे, पर तव्हां त माण्हुनि में इलेक्शन जे मुहिम दौरान किथे विया? ऐं हाणे तव्हां वरी चवंदो वेही, छा चवंदो वेही? शहबाज़ शरीफ़ खे तव्हां छा चवंदो? उहो ई जेको तव्हां जलसनि में चयो, शोबास चवंदोसि हाणे तव्हां शोबास। अफ़सोस रहे थो पाकिस्तान जी अवाम जे लाइ का चङाई जी उमेद PTM 2 में नज़र कोन थी अचे पई। वक़्तु साबित कंदो माण्हुनि जे जियापे जो को बंदोबस्तु थियणु खपे, नज़र कोन थो अचे। अव्हांजी वॾी महिरबानी, फीडबैक जी महिरबानी कजो। तव्हांजी फीडबैक जो इंतज़ारु रहंदो। अला भाई।